वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। मुस्लिम लीग नून जी नाइब सदर मरियम नवाज़ मुल्तान में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई, जंहिं दौरान उनजो चवण त मुल्क जी तबाह थियल मईशत खे बहितर करण में कुछ वक्त लगंदो। जी नाज़रीन, अवांखे आगाह करे रहिया आहियूं। मरियम नवाज़ जो इहो चवणु आहे त महांगाई ते ज़ाब्तो आणणु सूबनि जो कमु आहे। IMF मुआहिदे में बहितरी आणण लाइ कोशिशूं करे रही आहे। नवाज़ शरीफ़ तारीख़ में पहिरियों भेरो IMF प्रोग्राम खे ख़ुदा हाफ़िज़ चयो आहे। PTI जी हुकूमत 4 सालनि दौरान मुल्क जी मईशियत खे तबाह कयो आहे। गुज़िरियल हुकूमत IMF सां सख़्त शर्तुनि ते मुआहिदो करे अवाम सां ज़ुल्म कयो आहे। मरियम नवाज़ जो इहो बि चवणु आहे त IMF क़ीमतूं वधाइण ऐं ॾुखिया फ़ैसिला करण लाइ चई रहियो आहे। इमरान ख़ान चवंदो आहे त इक़्तिदार में आहियां त सभु ठीकु थी वेंदो, ॿाहिरि हुजां त सभु ग़लति आहे। इमरान ख़ान चयो आहे त दोस्त मुल्क सां लाॻापा ख़राब कया आहिनि। राणा सनाउल्ला ते कूड़ा केस दाख़िल करे उनखे 6 महीना जेल में रखियो वियो आहे।